सलामत रहें मोहब्बतें सबकी, बाकी असां त जमी फातासी। अरे नूरू साउंड बंद कर, बस ना रहणो न दुनिया में। अरे छाते हो भी त सही। ना बस लॾो खणणो आ। अजीब अॼु भाॼीअ में छा ठाहियो अथव? असां बकर कुठो आहे उन जी बोड़ था ठाहियूं। छा हिकिड़ो मिंट। हलो अम्मा, मुंहिंजी मानी भले कुतनि खे ॾेई जा, अॼु मुंहिंजे दोस्त मुंहिंजे लाइ दावत कई आहे। पाण खां पूरी थी तोखे खाराईंदासीं। हाणे खाराइणी पवंदी, तुंहिंजे करे मूं मानी पंहिंजी कुतनि खे ॾियाराई हेॾी ॿुधाए। हींअर बकर ते वरी खाराइणी पवंदी। अजीब खरा मुर्गी। मूंखे शादीअ जी का बि तकड़ न आहे, पर जेके ॿारनि जा नाला सोचा हुआ उहे सभु पाड़े वारनि रखी छॾिया। छा थियो न मूं सॼो वाङण जहिड़ो करे वेठो आहीं? यार मूंखे लॻे थो आउं अञा ताईं शागिर्द आहियां। वो कीअं? हाणे अम्मा खे लॻे थो त मारी माई पई पढ़ाए मूंखे, मारी माईअ खे लॻे थो त अम्मा पई पढ़ाए मूंखे। शादीशुदा मर्दनि जो जॾहिं ज़ालूं चवण न मञीदियूं आहिनि त पोइ दिली दिलि में हीअं पिया चवंदा आहिनि। स्टूल ते चढ़ी बल्ब तो मटायां तब टंगू पयूं ॾकनि, वरी महबूबा खे चई आहियां तोखे आसमान तां तारा आणे ॾींदुसि। पुट घर जो सामान वठी आए? हाँ बाबा वठी आया मां। काॾे पुट? बाबा इम्तिहाननि जी रिज़ल्ट आई आहे, उहो ॾिसण थो वञा। हेॾे ॿुध, अगर तू फेल थी वए न त अॼु खां पोइ मूंखे बाबो न चइजां। चलो ठीक है बाबा। हाँ पुट, तुंहिंजी रिज़ल्ट जो छा थियो? तोखे छा ॿुधायां हाणे बशीर अहमद। दादा छा पियो खाई? यार तू मांखे झंग मां पियो अची आहे। दादा छा पियो खाई, असांखे बि त खारायो। यार हिते वॾी हालत आहे माण्हुनि जा, माण्हू का शइ वठी वञी बाथरूम में वेही खाए वॼा। अॼु मूं दिलि खां पुछो मोहब्बत छा हूंदी आहे। दिलि वॾे अदब सां चयो मुंहिंजो कमु सिर्फ़ु खून सप्लाई करणु आहे, बाक़ी बेगरताई वारा कम तव्हां पाण ईजाद कया आहिनि। मां निहायत शुक्रगुज़ार आहियां स्कूल जे दरियनि जो, जिन जे ज़रिए हर साल पेपरनि में पास थींदो आहियां। यार कल काॾे पियो वञी? कल न मां कुर्बानी जो छेलो वठण पियो वञा, वठी आयुमि। माशाल्लाह माशाल्लाह। तो छा वरितो आहे? मां थेलियूं। अॼुकल्ह जा पितकड़ा छोकिरा बि टिकटॉक ते वीडियो था ठाहिनि, असां अधु ज़िंदगी थुक सां स्लेटूं साफ़ कंदे गुज़ारे छॾी। छोटा बच्चा जान गुल हो गुलाब का तो खुशबू लिया करो। हाँ नंबर हो शकीला का तो लौट भेजा करो। मैं वापस आ गई। ढोलण पुटो थी ॿुधा त बोर्ड ते छा लिखियल आहे? इम्तिहान छा लिखियल आहे? भंगो छा? भंगो इहो छा थो चई? भंगो साईं टुंग। अमीरों का मंगनी करने के बाद और हमारा